साध संगत जी श्रीमद भगवत गीता जी 14 अध्याय में तव्हां श्रवण कयो कि टिन गुणन को जेके न्यारा थींदा आहिनि अहिड़ा ब्रह्म ज्ञानी दरवेश संत महात्मा उन्हनि में कहिड़ा गुण हूंदा आहिनि, कीअं असां पहचान कंदासीं त हे पूर्ण संत आहिनि। तव्हां कल्ह विस्तार सां श्रवण कयो। ॿियो जेको प्रश्न भक्त अर्जुन महाराज पुछियो कि असां बि इन्हनि टिनि गुणनि खां कीअं पार पऊं, कि रजोगुण तमोगुण त ॾाढा ख़तरनाक आहिनि, बार बार जन्म मरण ॾियण वारा आहिनि। सतगुण त ॾाढो सुठो आहे, प्रभुअ सां मिलाइण वारो आहे, पर उन में बि लोभ ऐं अभिमान कढी करे जेके सत्व गुण जो लाभ वठनि, यानी सत्व गुण में सत्संग कीर्तन कथा भक्ति शुभ कर्म सेवा दान उपकार करुणा दया ये सब जरूरी आहिनि, पर इन्हनि जो अभिमान न करे, इन्हनि जो अभिमान न करे, इन्हनि में कंहिं बि तरह जो कोई स्वार्थ न रखे। चओ हरे राम, त इन्हनि सां कल्याण थींदो आहे। उहो चइबो आहे त्रिगुणातीत। त श्री कृष्ण भगवान चवनि था, हे अर्जुन, टिनि गुणनि खां अगरि न्यारो थियणो आहे त हिकु ई उपाय आहे। कहिड़ो? जेको भक्ति रूप अनन्य भक्ति सां, अनन्य जाते अन्य कुझु न हुजे, ॿियो कोई न, हिकु ई प्रभुअ सां सचो प्रेम करे, निरंतर उनखे स्मरण करे, यादि करे। जेको मूंखे निरंतर यादि कंदो आहे उहो इन्हनि टिनि गुणनि खां पार पइजी वेंदो आहे। ॾिसो, कोई कठिन ॻाल्हि भॻवान न चई आहे। यादि करण लाइ था चवनि, तपस्या करण लाइ नथा चवनि, बुख में रहण लाइ नथा चवनि, जंगल वञण लाइ नथा चवनि, बसि चवनि था निरंतर मूंखे यादि रखे। निरंतर, अंतर न अचे यादि में, एतिरी सी ॻाल्हि आहे। लगातार प्रभु जी याद हलंदी रहे। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। छाजे करे भगवान चवनि था मूंखे निरंतर याद करे? त श्री कृष्ण चवनि था, हे अर्जुन, उन अविनाशी पर ब्रह्म जो, उन अमृत जो, निज धर्म जो ऐं अखंड आनंद जो मां ही शाश्वत धर्म अखंड सुख आया। छोजो ये मुखों ही प्राप्त थींदा है। मुकुंद नालो इन करे श्री कृष्ण जो आहे कि मुक्ति ॾींदा आहिनि। सचिदानंद इन करे उन्हनि जो नालो आहे कि परम आनंद ॾींदा आहिनि। परमानंद, सचिदानंद। ॿियो काथे उहा शइ रखियल ई कोन्हे त काथों मिलंदी? जेकी शइ जाते रखियल आहे उहा उते ई मिलंदी न। चओ हरे राम। काई शइ तव्हां दरबार हिते छॾे वञो, पंहिंजो मोबाइल छॾियो दरबार में, ॻोल्हियो वञी बाज़ार में त थोरी मिलंदी, वापसि दरबार ई अचिणो पवंदो, जाते रखी आहे उतां खणी वञो। त अहिड़ी तरह सां परम आनंद, परम सुख, निश्चिंतता, मौज, अखंड अमृत रस श्री कृष्ण भगवान चवनि था मुंह में ई आहे, मुंह में ई मिलंदो आहे, ॿियो काथे मिली नथो सघे। इन करे निरंतर मूंखे यादि करे, छो जो इन्हनि जो आधार मां आहियां। उहा जॻह, उहो स्थान भगवान ही आहिनि। अखंड आनंद, परम आनंद, शाश्वत आनंद, परम सुख जी प्राप्ति, परम सुख रूप, मुक्त रूप, आनंद स्वरूप श्री कृष्ण चवनि था मां ई आहियां। ये सब मुंहिंजा ई नाला आहिनि। तंहिं करे इन्हनि जो मां ई परम आधार आहियां, जेको हर प्राणी ॻोल्हे रहियो आहे, परम आनंद। इन करे असां भगवान खे निरंतर यादि कयूं त परम आनंद खे यादि करण सां परम आनंद जी प्राप्ति थींदी। हिते श्रीमद भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जे 14 अध्याय गुण त्रय विभाग योग नाले सां संपूर्ण थियो। बोलो वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल।
नंढो सो भाई महात्म आचो प्यार सां श्रवण कयो। श्रीमद भगवत गीता जे 14 अध्याय जो महात्म जेको तव्हां श्रवण कयो आहे उन जो महात्म ॿुधो। भगवान शिव शंकर महादेव चवनि था त हे पार्वती, हाणे मां भव बंधन खां छुटकारो पाइण जे साधन 14 अध्याय जो महात्म ॿुधायां थो, तव्हां ध्यान सां ॿुधो। सिंहल द्वीप में विक्रम वेताल नाले हिकिड़ा राजा हुआ जेके शींह जहिड़ी ताक़त वारा ऐं कलाउनि जी खाण हुआ। हिकिड़े ॾींहुं हू शिकार खेॾण लाइ तैयार थी राजकुमारनि सुधा 2 श्वान चओ हरे राम पाण सां गॾु वठी विया। छो जो शिकार में जेके शिकार करण वारा कई अहिड़ा प्राणी हूंदा आहिनि, जीअं कि वॾा बाज बि शिकार कंदा आहिनि, शेर बि कंदा आहिनि ऐं शिकारी कुता बि थी वेंदा आहिनि, जहिड़ी जंहिंखे तव्हां कला सेखारियो। चओ हरे राम। त श्वान 2 कुतियूं जेके शिकार करण में माहिर हुई, त उहे पाण सां गॾु वठी अॻिते वधिया। उते पहुचण ते उन्हनि तेज डुकंदे खरगोश जे पुठियां पंहिंजी हिकिड़ी कुती छॾे ॾिनी। सभिनी जे ॾिसंदे ॾिसंदे खरगोश ईअं डुकण लॻो ॼण बिल्कुलु उॾामंदो हुजे। डुकंदे डुकंदे थकिजी पियो ऐं हिकिड़े वॾे खॾ में किरी पियो। हिकिड़े खॾे में किरी पियो खरगोश। किरण खां पोइ बि उहो उन कुतीअ जे हथ न आयो ऐं भॼी अहिड़े स्थान ते वञी पहुतो जिते वातावरण ॾाढो शांत हो। उते हिरण बिना भव जे वणनि जे हेठां वेठल हुआ। बांदर बि पाण ई किरियल फलनि पकल अंबनि जा स्वाद पिया वठनि, तृप्त हुया। उते शेर हाथीअ जे ॿारनि सां गॾु खेॾनि पिया। चओ हरे राम। उते जेके शेर हुया उहे हाथीअ जे ॿारनि सां खेॾनि पिया, यानी हिंसा न पिया कनि, प्यार पिया कनि ॿियनि प्राणियुनि सां। ध्यानु ॾेई ॿुधिजो। ऐं नांग मोरनि जे पंखनि में घिरी वेंदा हुया। नांग वरी मोरनि जे पंखनि में घिरी वेंदा, मतिलब मयूर जेके मोर उहे नांगनि खे खाई वेंदा आहिनि। लेकिन एॾा उदार हुया मयूर मोर उते कि नांग उन्हनि जो भउ न पिया कनि, उन्हनि सां खेॾनि पिया। चओ हरे राम। ॾिसो सुभाउ जी बलहारी आहे। हिन महिल बि कई तव्हां वीडियो मीडिया में ॾिसंदा हूंदव कि जानवरनि में बि प्रेम आहे। पशु पक्षियुनि में ख़तरनाक जीवन में जंहिंखे ॾिसी करे तव्हां बीह न सघंदो, उन्हनि में बि प्रेम आहे। कोई उन्हनि सां प्रेम करे ॾिसे। चओ हरे कृष्ण। भयंकर ख़तरनाक जेके सांड हूंदा आहिनि न, कई माण्हू उन्हनि सां बि प्रेम कंदा आहिनि, उहे उन्हनि खे कुझु न कंदा आहिनि। तव्हां वीडियो ॾिठा हूंदा। हिकिड़ो वीडियो त ॾाढो हैरान करण वारो कि भयंकर अजगर नाग, ये लंबो 15-20 फुट लंबो, ऐं उन जे मथां घुमी करे सवारी तो करे नंढो सो ॿार 20 साल जो खेॾे थो पियो। ॾिठो अथव वीडियो? हैरान थिया वॾा वॾा जेके रिसर्च कंदा आहिनि जंगलनि में जीवन जे मथां। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा ॿिया वीडियो त कई तव्हां ॾिठा हूंदा कि कुतो ऐं ॿिली पाण में खेॾनि था, कुते जी सवारी बंदर तो करे पियो। चओ हरे राम। कई अहिड़ा आहिनि कि कई मनुष्यनि करुणा रखी करे जीवन सां प्रेम कयो ऐं उन्हनि प्रेम जी भाषा सम्झी आहे। पढ़ियल लिखियल न आहिनि, त अहिड़ी करुणा, अहिड़ो प्रेम, अहिड़ो भाव, अहिड़ो संतत्व जाते हूंदो आहे, अहिड़ा वॾा वॾा संत महात्मा या अहिड़ी भक्ति हूंदी आहे त उतां जा हालचाल बदिलजी वेंदा आहिनि। असांजा भगवान श्रीचंद्र महाराज जन जाते वञी आसन जमाईंदा, उते शेर पंहिंजो हिंसक स्वभाव भुलिजी वेंदा। शेर ऐं हिरण हिकु साथ जल पीअंदा सरोवर ते। नांग घुमंदा रहंदा, कंहिंखे कष्ट न पहुचाईंदा। बाबा श्रीचंद साहिब जन जे स्वभाव जो प्रताप तेज हिते ॿुधाइनि था। गीता में शिव भगवान था ॿुधाइनि कि डुकंदो डुकंदो खरगोश जंहिं जॻह ते पहुतो उते शांत वातावरण, हिरण बढ़िया घुमनि पिया, बगल में शेर वेठा आहिनि।
बांदर फल था खाइन किरियल, शेर कुछ न था कन, हाथी जे ॿारनि सां खेॾनि था, नांग मोरनि सां था खेॾनि पिया, हिक ॿिए जा जेके दुश्मन हूंदा आहिनि मारे छॾींदा आहिनि। उन स्थान में हिकु आश्रम में वत्स नाले संत रहंदा। संतन जो नालो छा हो? वत्स मुनि रहंदा, जेके जितेंद्रिय शांत भाव सां नित्य गीता जे 14 अध्याय जो पाठ कंदा हुया। आश्रम जे साम्हूं वत्स मुनि पाणीअ सां पंहिंजा चरण धोता हुया। पेर धोअण करे पाणीअ सां मिट्टी जेकी आली थी वई, कीचड़ थी वई, खरगोश जंहिंजो थोरो जीवन बचियो हो सहकंदो सहकंदो अची करे उन गप में किरियो, जाते उन संतन जे चरणनि जो धोवन हुयो, चरणोदक पाणी पियो, मिट्टीअ में मिली कीचड़ थी वई, उते खरगोश किरियो। हरे राम। उन गप के स्पर्श थियण सां ई वो खरगोश दिव्य विमान ते वेही करे स्वर्ग लोक ॾांहुं हलियो। इन्हीअ विच में उहा हिंसक शिकार करण वारी कुती भी संदसि पोयों पोयों अची पहुती। उनजे शरीर ते गप जा छंडा अची लगा पिया ऐं उहे छंडा जेके उन कुतीअ खे बि लगा त पहिरियों त उन श्वान पंहिंजो शरीर त्यागियो ऐं अप्सरा जो सुंदर स्वरूप धारण करे उहा भी उड़न खटोले यानी विमान ते वेही स्वर्ग लोक ॾांहुं हली वई। तेसी ताईं राजा भी उते अची पहुतो। उहो भी ॾिसी अचरज में पइजी वियो, कमाल आहे, जेकी गति वॾनि वॾनि माण्हुनि खे नथी मिले उहा हिकिड़े खरगोश खे ऐं श्वान खे मिली वई। श्रद्धा सां महात्मा जे चरणनि में राजा प्रणाम कयो, पुछो त हे स्वामी, नीच जूण में पयल ॿई प्राणी खरगोश ऐं कुती ज्ञान न हुजण ते भी स्वर्ग कीअं हली विया? अरे माण्हूअ जो जन्म वठण ई दुर्लभ आहे, तंहिंजो छा कारण आहे? इन जी कथा ॿुधायो। महात्मा चयो त हे राजा, इहा कृपा आहे श्रीमद भगवत गीता जी। छो जो मां नित्य श्री गीता जे 14 अध्याय जो पाठ कंदो आहियां। मुंहिंजा पेर धोअण वारे पाणीअ में ही खरगोश अची किरियो ऐं छंडा उन श्वान खे बि लॻा। ॿिन्ही जी सदगति थी वई। हाणे मां इन्हनि जे पूरबले जन्म जी तोखे कथा ॿुधायां थो त महाराष्ट्र में प्रत्युदक नाले हिकिड़ो नगर आहे। हाणे नाला बदिलजी आहिनि न। प्रत्युदक केशव नाले ब्राह्मण रहंदो उते, जेको कपटी माण्हुनि में ॾाढो अॻिते हुयो। संदसि स्त्रीअ जो नालो विलोभना हो। हूअ ख़राब लक्षणनि वारी पराए संग में रहंदी, तंहिं करे क्रोध में अची ब्राह्मण उनखे मारे छॾियो। चओ हरे राम। ऐं उन पाप जे करे ई उन खरगोश जी जूण में जन्म वरितो। ब्राह्मणी भी पंहिंजे पाप करण जे करे कुतीअ जी जूणीअ में आई। चओ हरे कृष्ण। ये पिछले जन्म जा ब्राह्मण ब्राह्मणी हुया। भगवान महादेव चवनि था इहा सॼी कथा ॿुधी राजा खे भी भगवत गीता जे लाइ ॾाढी महान श्रद्धा जागी ऐं तुरंत श्री गीता जे 14 अध्याय जो पाठ उन शुरू करे छॾियो। शुभस्य शीघ्रम। काई ॻाल्हि सुठी लगे, श्रद्धा जागे, मूंखे भी गीता पढ़णु खपे, मूंखे भी सत्संग करणु खपे, त सुभाणे ते न रखजो। शुभस्य शीघ्रम, शुभ कम तुरंत करणु खपे। इन सां राजा के भी परम गति प्राप्त थी। राजा के वैकुंठ जी प्राप्ति थी। भगवान शिव शंकर चवनि था माता पार्वती के, हे देवी, हे गीता जी महिमा, हे त केवल 14 अध्याय जो महात्म जेको मां चयो तू श्रवण कयो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। सुभाणे तव्हां श्रवण कंदव 15 अध्याय। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। इन कर चवंदा आहिनि भाई केवल सत्संगी आ ये जगह आ सात संगत जी, जाते केवल वेहण सां कल्याण थी वञे। हा न। हथ में अगरबत्ती भी तव्हां न खई, धूप भी न खयो,
कुछ भी न कर, अच्छी प्रणाम करे प्रभु के चुपचाप वही रहे, केवल श्रद्धा हो जे, बिना पैसे, श्रद्धा विश्वास बिना पैसे मिलत है। चौ हरि राम, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वास।